नसीराबाद में शहरिन तरफा सेको खिलाफ चूड़ियों खड़ी एहतजाज पे वियो है। एहतजाज दौरान शहरिन सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां छा वीचार वंडे अचो तव्हांखे ॾेखारियूं। ही जो अॼु एहतजाज आहे, अॼु असांखे तक़रीबन 11 ॾींहं आहे। 11 ॾींहं खां वठी असीं एहतजाज कयूं था। नसीराबाद में बिजली न आहे, डिडेशन बिल अचनि था, ट्रांसफार्मर सड़िया पिया आहिनि, 11,000 तारूं पुराणियूं थी वियूं आहिनि। 11 ॾींहंनि खां वठी एहतजाज सुजाग शहरी जो एहतजाज जारी आहे, पर कंहिं बि क़िस्म जो तदारक न थियो आहे। ही अॼु असां चूड़ियूं खयूं आहिनि। ही चूड़ियूं असीं हिननि लिफ़ाफ़नि में विझी जेके मथे अमलदार वेठा आहिनि, एसी आहे, सीओ आहे ऐं उन खां मथे डिवीज़न ताईं ऐं सूबे ताईं सिंध ताईं जेके वॾा आला ऑफिसर आहिनि उन ताईं असां लिफ़ाफ़नि में चूड़ियूं विझी असां पोस्ट कंदासीं त जिन पोस्टुनि ते तव्हां वेठा आहियो उनजे अहल न आहियो, घर चूड़ियूं पाए घर वेही रहो। इन अंधी ॿोड़ी गूंगी इंतज़ामिया खे जगाइण लाइ अॼु सुजाग शहरी ताद मुसलसल 11 ॾींहं आहे ही चूड़ियूं खणी अलामती एहतजाज कयो आहे। असीं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त नाल एसडीओ खे हटाए ऐं जेके सड़ी वारा ट्रांसफार्मर आहिनि उहे बहाल कया वञनि ऐं जेके हथरादू लोड शेडिंग थिए थी ऐं शहरनि जा जेके गिरा बिल मोकिलिया था वञनि ए फौरी तौर ते बंद करे शहरनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। 11 ॾींहं खां पोइ बि असां सम्झूं था त ही जेके आला ऑफिसर आहिनि, ख़ासि करे एसी लाड़काणो, उहो हिन वक़्त ताईं पंहिंजे बंदि कमरे में वेठो आहे ऐं असां नसीराबाद शहर वासियुनि जो जेको एहतजाज आहे उहो हुनखे नज़र नथो अचे। कोरोना वरी मथां रमज़ान महीनो ऐं मई महीने जी शदीद गर्मी ऐं उन खां पोइ हिन जूं जेके मनमानियूं आहिनि उहे ॾींहों ॿ ॾींहं चोट चढ़ंदियूं थियूं वञनि। असां हिन मुल्क जे अंदरि इहो ॾिसी रहिया आहियूं त जेकॾहिं कानून जुड़ियो आहे त कंहिं ग़रीब पोरियत जे लाइ जुड़ियो आहे। अॼु असीं ही मुसलसिल एहतजाज कयो आहे, पर इंतिज़ामिया जे मथे में जूं बि नथी चुरे।